मटियारी बबरलो में वकीला बिरादरी जो नयों सैताबाद में राशिदी बिरादरी तरफा शानदार इस्तकबाल गुलन जी वर्खा कई वई। बबरलो में वकील बिरादरी जी कामयाबी में वापसी ते हर हंध वस्ती ते वकीला बिरादरी जी शानदार इस्तकबाल का पोइ जॾहिं काफ़िलो न्यू सैताबाद शहर पहुतो त पीर झंडो जे नाले वारी शख्सियत पीर वलीउल्लाह शाह राशिदी पंहिंजे फार्म हाउस ते सिंध हाई कोर्ट जी सदर सरफराज़ महतलो, सिंध बार काउंसिल जे सदर अयाज़ तुनियो, एडवोकेट मारवी चांडियो, आफ़ाक़ बादल गाहोटी ऐं ॿियनि वकीलनि जो शानदार इस्तकबाल कयो वियो। इन मौक़े ते गुलनि जी वर्खाऊं कई वयूं। फलक शिगाफ नारा, वकील बिरादरी ज़िंदाबाद जा नारा लॻी रहिया हुआ। इन मौक़े ते पीर वलीउल्लाह शाह राशिदी, फैज़ रसूल शाह, पीर मतीउल्लाह शाह राशिदी, एडवोकेट फैसल राशिदी, पीर अब्दुर्रहमान शाह राशिदी, पीर अयाज़ शाह राशिदी, पीर गज़ाला शाह राशिदी, सैयद सरदार शाह, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, पीर महफूज शाह, पीर रशीदुल्लाह शाह राशिदी, पीर शाह सऊद, पीर अवेज़ शाह राशिदी, पीर अताउल्लाह कुरैशी। वकील बिरादरी सईदाबाद पहुंचण ते संदसि जे रिवायती सुखड़ी अजरक लुंगी जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते सिंध हाई कोर्ट जे सदर सरफराज़ महतलो अयाज़ तुनियो चयो त केनालनि जे ख़िलाफ़ जदोजहद वकील बिरादरी सां गॾु अवाम पहिरीं बहितरीन साथ ॾिनो आहे, जंहिंसां हुकूमत खे गोॾा खोड़ण ते मजबूर कयो। इन मौक़े ते वकार अबड़े जो, पीर अफ़ज़ल शाह राशिदी, हाजी वारिस मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।